प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। अॼु वरी हिकिड़ी नई कहाणी खणी मां तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां। मूंखे उमेद आहे तव्हांखे मुंहिंजूं कहाणी वणंदी हूंदियूं, तव्हांखे मज़ो बि ईंदो हूंदो, तव्हां उन मां कुझु सिखंदा बि हूंदव। अॼु जी मुंहिंजी कहाणी जो उनवान आहे तीलीअ मां थंब ठाहिणु, यानी कंहिं बि नंढड़ी ॻाल्हि खे वधाए वॾो करणु। यानी ॻाल्हि एतिरी वॾी न हुजे, ॻाल्हि मामूली हुजे, पर उनखे एॾो वधाए बयानु करणु, उनखे एॾो वॾो करे पेश करणु जो ईअं लॻे त ॼण नंढड़ी तीलीअ मां हिकिड़ो वॾो थंब ठाहियो आहे। सो इहो पहाको आहे, इहा चवणी आहे तीलीअ मां थंब ठाहिणु। सो अॼु जी मुंहिंजी कहाणी इन ते ई दारोमदार रखे थी। रशीद नाले हिकिड़ो छोकिरो हूंदो हो, उनखे ॻाल्हियूं वधाए वधाए करण जो आदत हूंदी हुई। हिकिड़े ॾींहुं रांदि जे मैदान में ॿार कुझु खेॾनि पिया। सो उन्हनि ॿारनि में हिकिड़ो अमजद नाले छोकिरो बि हुयो। सभु ॿार खेॾनि पिया, ओचितो अमजद सां कुझु छोकिरा रांदि तां विढ़ी पिया। हाणे रशीद जॾहिं ॾिठो त ही पाण में विढ़नि पिया, तॾहिं वठी भॻो अमजद जे घर ऐं एॾी त ज़ोर ज़ोर सां हुननि जो दरवाज़ो पियो खड़काए, एॾी त ज़ोर ज़ोर सां हुननि जे दरवाज़े खे धक हणणु लॻो। अमजद जी माउ अंदरि घर में मौजूदु हुई। उहा परेशान थी वई त आख़िर केरु आहे, दर त न भॼंदा ई। सो उहो हिकदमि जेका ई अची दरवाज़ो खोली ॾिठईं त रशीद बीठो आहे। उनखे चई, अबा ख़ैर त आहे, दरवाज़ो पियो भञे, छा थियो आहे अहिड़ो? चई उनखे चई, मासी बसि ॻाल्हि न पुछ, अमजद सां छोकिरा विढ़ी पिया आहिनि। अमजद जे मथे में ॾाढो धकु लॻो आहे, उनजे मथे मां ॾाढी रत थी वहे, हू बेहोश थी किरी पियो आहे ऐं हू सॼो रत में ॿुॾो पियो आहे। हाणे तव्हां सोचो, काई बि माउ इहो ॿुधंदी पंहिंजे ॿार जे लाइ त उहा परेशान थी वेंदी। माई त बिल्कुलु घबराइजी वई अमजद जी माउ, ऐं हिकदमि वठी रशीद सां गॾु रांदि जे मैदान न भॼी, डोड़ी अची उते पहुती। ॾिठईं त सभु ख़ैरु लॻो पियो, सभु ॿार पाण में रांदि पिया खेॾनि, अमजद बि ठीकु ठाकु रांदि पियो खेॾे, उनखे कुझु ई कोन्ह थियो। माई परेशान थी वई, हिकदमि अमजद खे वञी भाकुर पातई, उनखां पुछईं तोखे छा थियो आहे, तोसां केरु विढ़ियो आहे? ॾिठईं त हुनजो न रतु पियो वहे, हुनखे कुझु बि कोन्ह थियो। अमजद चयो त न मां, का ॻाल्हि न हुई, असांजो थोरो पाण में झगड़ो थी पियो हो, पोइ असांजो पाड़े वारो जेको चाचो कुर्बान आहे उहो हितां गुज़रे पियो, उन असांजो पाण में सुलह कराए छॾियो, असांजो हाणे कोई झगड़ो न आहे, असां सभु पाण में खेॾूं था। त हाणे सोचो त उहा वीचारी केॾी परेशान थी हूंदी। माउ हुई, घर मां वठी भॼी ऐं पंहिंजे पुट जे लाइ परेशान थी, त अलाए हुनखे केतिरी तकलीफ़ आई हूंदी। ऐं इन जो परेशानी जो सबबु छा हो? रशीद जी ॻाल्हि खे वधाए करण जी आदत। त हिकदमि जेको आहे अमजद जी माउ पोइ रशीद खे ॾाढा दड़का ॾिना त तो त मुंहिंजो हाँ फाड़े छॾियो, हिनखे त कुझु कोन्ह थियो आहे, ऐं तूं आईंदा जेको आहे ॻाल्हि खे एॾो वधाए पेश न कंदो कर, कॾहिं बि तीलीअ मां थंब न ठाहींदो कर, इन जे नतीजे में कोई बि वॾो नुक़सानु थी थो सघे। सो जॾहिं बि के अहिड़ा मौक़ा हूंदा आहिनि जंहिं ते को बि माण्हू नंढड़ी ॻाल्हि खे वधाए कंदो आहे, त अहिड़े क़िस्म जा पहाका ॾिना वेंदा आहिनि। इहो ख़ासि करे त तीलीअ मां थंब ठाहिणु, यानी ॻाल्हि खे वधाए करणु। ठीकु आहे, सो इहा असांजी अॼु जी कहाणी हुई। हाणे आहे असांजो वारो अॼु जे बैत जो। जीअं त रांदि जो मूं ज़िक्र कयो, त हिते मूं लगड़ जो बैत जेको आहे तव्हांजे लाइ चूंडियो आहे अॼु। लगड़ जेके आहिनि हमेशह मैदाननि में उॾारणु घुरिजनि। लगड़ उॾारणु सुठी ॻाल्हि आहे। तव्हां जेकॾहिं पंहिंजी पढ़ाई करे वरिती आहे, पंहिंजी सभु ज़िमेदारियूं पूरियूं कयूं आहिनि, त थोरी देरि तव्हांजो ज़रूरु हक़ु आहे त तव्हां वञी रांदि खेॾो, ऐं बजाए सॼो ॾींहुं कंप्यूटर ते वेहण जे ऐं सॼो ॾींहुं फ़ोन हथ में खणी उन ते पंहिंजो टाइम विञाइण जे बहितर आहे त का फिज़िकल, का जिस्मानी रांदि बि कजे। त लगड़ उॾारण सां माण्हू जॾहिं ग्राउंड में मैदान में भॼे थो त उन सां उनजी एक्सरसाइज़ बि थिए थी, ऐं हिकिड़े खुले मैदान में साह खणणु, डोड़णु, भॼणु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। त लगड़ कॾहिं बि घर जे छतनि तां, खुॾनि तां, कोठनि तां न उॾारणु घुरिजनि, हमेशह मैदाननि में लगड़ उॾारिजनि। ठीकु आहे, ऐं असां ही बैत पढ़ूं था। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणंदो। अचो त ॿारो लगड़ उॾायूं, अचो त ॿारो लगड़ उॾायूं, ॻाढ़ा नीरा सावा पीला रंग बरंगी लगड़ उॾायूं, मांजो डोर ऐं धागा आणियूं, हलो हली सभु लगड़ उॾारियूं, हवा बि आहे ख़ूब हली अॼु, मैदाननि में लगड़ उॾारियूं, तोड़े काटा थी पिया किरन, पोइ बि मज़े सां लगड़ उॾायूं, बाबा आंदा चाचा आंदा, सुहिणा सुहिणा लगड़ उॾायूं, अदा अदी ऐं मुनो गुॾी, नंढा वॾा सभु लगड़ उॾायूं। ठीकु आहे, सो लगड़नि जा रंग केॾा ख़ूबसूरत थींदा आहिनि, ऐं जॾहिं आसमान में उॾंदा आहिनि रंगीन रंगीन लगड़ केॾा प्यारा लॻंदा आहिनि। त ज़रूरु लगड़ उॾारिजनि। वरी लगड़ काटा थी किरी बि पवंदा आहिनि, का ॻाल्हि न आहे, रांदि जो त हिसो आहे, कंहिंजा उॾामंदा, कंहिंजा कटिजी किरंदा बि। त इन शइ खे जेको आहे दिलि ते न वठणु घुरिजे, इनखे ख़राबु न सम्झणु घुरिजे। रांदि में खटणु, हाराइणु, इहे हर तरह जो जेको आहे हिसो आहे। त इन करे ज़रूरु मैदाननि में वञो, लगड़ बि कॾहिं कॾहिं ज़रूरु उॾायो।
हुन सां तव्हांजी सुठी एक्सरसाइज बि थींदी, वर्जिश थींदी, सिहत जे लाइ सुठी ॻाल्हि आहे। सो मूंखे उमेदु आहे त अॼु जो पहाको ऐं जी कहाणी तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी ऐं अॼु जो बैत बि तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं कोशिशि कयो सुठा किताब पढ़ियो, सुठियूं कहाणियूं ॿुधो, अख़बारनि में, मैगज़ीन्स में ॿारनि जा सुफ़ा हूंदा आहिनि, उन्हनि ॿारनि लाइ मालूमात हूंदी आहे, स्टोरीज़ हूंदियूं आहिनि। हर शइ मां पढ़ण मां माण्हू सिखंदो आहे। पाण खे रीडिंग जी, किताबनि पढ़ण जी आदत विझो। किताब अगरि तव्हां नथा वठी सघो, लाइब्रेरी मां वठो, उतां तव्हांखे आसानीअ सां किताब मिली वेंदा। ऐं जे न त घर में का अख़बार पंहिंजे बाबा खे चई का अख़बार लॻारायो, अहिड़ी अख़बार जंहिंमें ॿारनि जो सुफ़ो ज़रूरु हुजे, उहो ज़रूरु पढ़णु घुरिजे। ठीकु आहे। सो उमेदु आहे त असां आईंदा बि ईअं नई नई कहाणियुनि ऐं बैतनि सां मिलंदा रहंदासीं। जेसिताईं वरी का ॿी कहाणी खणी अचां मां तव्हांजे साम्हूं, को नओं बैत आणियां, तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।